अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइच सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, मुल्क जे अंदरि हुकूमत साज़ी वारा मामला जेके आहिनि उहे पंहिंजे उरूज ते पहुची चुका आहिनि ऐं तेज़ी सां उहे मामला अॻिते वधनि पिया। ऐं तव्हां ॾिठो त मुल्क जे चइनी सूबनि जे अंदरि वॾनि वज़ीरनि जेको आहे उहो हलफ़ खणी वरितो आहे ऐं चइनी सूबनि में हाणे गवर्नमेंट्स इन प्लेस आहिनि, पर मर्कज़ में अञा वज़ीर आज़म जी चूंड तोड़े उनखां पोइ सदर जी चूंड जा मरहला रहियल आहिनि। उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। सदर ऐं वज़ीर आज़म जी चूंड जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। उन सां गॾोगॾु जेको मुल्क जो मजमूई सियासी मंज़रनामो आहे उहो कहिड़े रुख़ ॾे वञे पियो, उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। पर शुरूआति बलोचिस्तान खां कयूं था, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु अॼु बलोचिस्तान जो दौरो कयो आहे, क्वेटा विया आहिनि ऐं उते जेको आहे जेको नई जेका हुकूमत ठही आहे उनमें जेको आहे सरफराज़ बुगटी साहिबु जेको वॾे वज़ीर तौरु हलफ़ खयो आहे, उते बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेका गुफ़्तगू कई आहे उनमें रिकनसीलेशन जी जेका पॉलिसी पीपल्स पार्टी जी हमेशह रही आहे, जंहिंजो ज़िक्र जेको आहे उहो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजी ज़िंदगी में जेको आख़िरी हुनजो लिखत आहे उनजो किताबु जेको आहे उहो रिकनसीलेशन जे नाले सां छपियो हुयो। उहा रिकनसीलेशन न सिर्फ़ु पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में हुई, पर उनखां बि ब्रॉडर पर्सपेक्टिव में उहा जेका बीबी साहिबा रिकनसीलेशन जी ॻाल्हि कई हुई। आलमी सतह ते जेको क्लैश ऑफ सिविलाइज़ेशन जो जेका डॉक्ट्राइन हुई, उन डॉक्ट्राइन खे एड्रेस कंदे बीबी साहिबा इस्लाम ऐं वेस्टर्न इस्लामी मुल्कनि, इस्लामी दुनिया ऐं वेस्टर्न वर्ल्ड जे विच में रिकनसीलेशन जी ॻाल्हि कई हुई। ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान जे अंदरि बि मुख़्तलिफ़ फोर्सिस जे विच में, पर ख़ासि तरह डेमोक्रेसी जे इस्तेहकाम जे लाइ ऐं उनजे इदारनि जी बालादस्ती जे लाइ रिकनसीलेशन जो जेको शुरूआति कई हुई, जेका हुन पंहिंजी ज़िंदगी में ARD जे प्लेटफॉर्म ते चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन करे नवाज़ शरीफ़ सां गॾिजी कई हुई। ऐं पोइ जॾहिं 2008 जूं चूंडूं थियूं त उन वक़्तु बि उहा रिकनसीलेशन जी उहा पॉलिसी हुई, जंहिं तहत बेनज़ीर साहिबा न सिर्फ़ु पंहिंजी वापसी जो दग सिधो कयो, पर उन सां गॾु नवाज़ शरीफ़ जी वापसी जो दग बि सिधो कयो हुयो। बहरहाल उहा रिकनसीलेशन जी पॉलिसी जेका पोइ आसिफ़ अली ज़रदारी साहिबु 2008 जे चूंडुनि खां पोइ मुल्क जे अंदरि इम्प्लीमेंट कई, लागू कई ऐं उन मफ़ाहमत जी पॉलिसी जेका आहे उहा ज़रदारी साहिब जो नाले सां ॼण चयो त हिकिड़ो लाज़िम ऐं मज़लूम जेको आहे हिकिड़ो इहो थी वियो त ज़रदारी साहिबु जेको आहे उहो मफ़ाहमत जी पॉलिसी जो बादशाह आहे। इन तरह जा टर्म इस्तेमालु थियण लॻा। हाणे जॾहिं बलोचिस्तान जे अंदरि सरफराज़ बुगटी साहिबु वॾो वज़ीर थियो आहे, पीपल्स पार्टी जे पारां नामज़द वॾो वज़ीर आहे, उन वक़्तु तमामु घणा रूमर्स आहिनि त बलोचिस्तान जे अंदरि पॉलिसी कहिड़ी हलंदी। पर अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उते पहुची पार्टी जी जेका उहा रिकनसीलेशन वारी पॉलिसी आहे, जेका उनजी माउ ऐं उनजे पीउ जे पारां जेका बार बार जेको उनजो ज़िक्र कयो वियो, अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु बि बलोचिस्तान जे अंदरि मफ़ाहमत जी पॉलिसी ऐं सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾु खणण जी ॻाल्हि कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब छा चयो आहे, अचो त तव्हांखे ॿुधायूं था। पार्लियामान के बाहर उनके साथ भी हमारा ये इरादा होगा इंशाल्लाह ताला कि हम रेकन्सिलिएशन के थ्रू सबके साथ इंगेज करें। बलूचिस्तान एक ऐसा सूबा है जहाँ इतने सारे मिसाइल हैं कि ये कोई एक शख्स या कोई एक सियासी जमात अगर इन मिसाइल का मुकाबला करने की कोशिश करे तो मुश्किल हो। जी नाज़रीन, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी गुफ़्तगू तामदीन ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामवर तर्जुमेगार जनाब सोहेल सांगी साहिब आहिनि। अचो त गुफ़्तगू कयो। सांगी साहिबु, बलोचिस्तान ऐं बिलावल साहिब जेकी गुफ़्तगू आहे ऐं सरफराज़ बुगटी साहिब जे थ्रू रिकनसीलेशन इम्प्लीमेंट थींदी, हाउ डू सी? हा, इहो ॾाढो हिकिड़ो बिल्कुलु ई अजीब शइ आहे, पर मां सम्झां थो जेको सरफराज़ बुगटी खे नॉमिनेट कयो चीफ मिनिस्टर जे लाइ पीपल्स पार्टी, त इन जो अॻु में जेको हुयो उहो हुयो त पहिरीं त सरफराज़ बुगटी साहिबु जेको आहे PMLN में वञणु पियो चाहे, पर पोइ ओचितो ई मतिलबु त इहो ऐलान थियो त न हू पीपल्स पार्टी जॉइन करे पोइ इहो थियो। त इन लाइ हीअ जीअं पाण कल्ह बि ॻाल्हि कईसीं पिए इन ॾाढी तफ़सील सां, त हिकिड़ो हार्ड फेस आहे। उन ते इलाही सारनि जेके बि डेमोक्रेटिक नेशनल्स जेके सर्कस आहिनि उन्हनि जे तरफ़ां इन ते सुवाल उथारिया विया त भई हीअ जेको आहे जेतिरो बलूचिस्तान में मामिलो वधियल आहे, उन में हिकिड़ो त जेको रोडनि ते एहतिजाज आहे, जेके चइनि पार्टियुनि एहतिजाज पियो कयो इलेक्शन जे हवाले सां, या ॿिया जेके उन मुतालबा हुया ॿार बलोच वग़ैरह जा, त उन हवाले सां ही मतिलबु जेकॾहिं सरफराज़ बुगटी साहिबु अचे थो
त पोइ माना त इहो थियो त इहो त जहिड़े जी ॻाल्हि आहे, इहो माना वधीक जेको आहे सो ॻाल्हि खे गड़बड़ कंदो। त आउं सम्झां थो त बिलावल भुट्टो साहिबु इन ॻाल्हि खे उनखे अहसासु थियो त हू जेको पाण ते चलो मां हाणे भला इन ॻाल्हि खे थोरो हिकिड़ो रिफ्रेज़ करे जी, तव्हां जी, पुछां जी। 2008 में पीपुल्स पार्टी बलोचिस्तान में हुकूमत ठाही, जी तॾहिं रईसाणी साहिबु जेको आहे उहो उनजो फेस हुयो, जी ऐं रईसाणी साहिब जो जेको आहे उहो तव्हां ॾिठो त डिग्री तो डिग्री होती है, हाँ, असली हो कि नकली, हाँ, हाँ। ठीकु आहे न। रईसाणी साहिबु जेको फेस हुयो पीपुल्स पार्टी जो हुते, ऐं हाणे जेको पंहिंजो सरफराज़ बुगटी साहिबु हुते फेस आहे, जेकॾहिं ॿिन्ही खे तव्हां उनखे कंपेयर कयो त हाउ डू यू सी? यार रईसाणी साहिब जो जेको फेस आहे उहो वधीक मतिलबु त जेको आम माण्हू आहे न, जेको आम माण्हू जी विज़डम आहे, थाट आहे, उनखे इलाही वेझो हूंदो आहे, ऐं उन जो के मतिलबु हूअं त खणी मेरिट डीमेरिट्स ॻोल्हे कढी सघजनि थियूं, पर जेको फ़िलहालु छाकाणि जो कंपेरिज़न आहे त अहिड़े क़िस्म जी का बि शइ सरफराज़ बुगटी साहिब जे उन में खाते में का बीठल कोन्हे, त इहो सॼो मतिलबु त आहे। नवाब हो, मिडिल क्लास जो माण्हू आहे, नंबर 1। सो वाट। नंबर ॿी ॻाल्हि इहा त हू जेको आहे हुनजो जेको गवर्नेंस जो स्टाइल हुयो उहो बिल्कुलु जेको हुयो जेतिरे ते हलियो उहो नवाबनि वारो हुयो। उनजी भेट में हिन जेको आहे बहसियत बलोचिस्तान जे अंदरि बि होम मिनिस्ट्री बि संभाले ॾिठी आहे, ऐं उनखां पोइ सेंटर में बि इंटीरियर मिनिस्ट्री रखी अथई, ऐं उनमें जेको आहे जहिड़े सां मामला फहमी, ऐं जेको आहे उनमें हू जेको आहे हिकिड़ो ख़ासि तरह अहिड़ो सूबो जिते हिकिड़ी वारलाइक सिचुएशन। बुगटी साहिब जे खाते में का बि मामला फहमी वारो मामिलो आहे कोन हिन खां अॻु में। हाणे हुनखे इहो हिकिड़ो नओं जंहिंखे चइजे न असाइनमेंट ॾिनो वियो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे तरफ़ां या पीपुल्स पार्टी जे तरफ़ां, पाण की बि चई सघूं था, त पोइ उहो हिकिड़ी थी अलॻि ॻाल्हि। उहो केतिरो इफेक्टिवली करे सघे थो उहो इन ॻाल्हि ते मदार रखे थो त ख़ुदि पीपुल्स पार्टी ऐं उनजी लीडरशिप उन सॼे मामले में केतिरी अमल करण में मतिलबु त पूरे मौसर तरीक़े सां कराइणु चाहे थी। नंबर 1 ॿी ॻाल्हि आहे त केतिरो उहो स्पेस गेन करे थी, छाकाणि बलोचिस्तान जा फ़ैसिला सिविलियन गवर्नमेंट त आम तौर ते उनजे लाइ उनखे फुल स्पेस त न हूंदो आहे न। बिल्कुलु इहो तव्हां सही था चओ। इन में हिकिड़ी ॿी शइ ॾाढी अहम आहे, उहा इहा आहे त हिते बिलावल साहिबु जेको प्रेस कॉन्फ्रेंस कई उन में उन चयो त जेको बलूचिस्तान में मिसिंग पर्सन वारो इशू आहे उन ते खयो आहे, ज़ाहिर त हिकिड़ो बर्निंग इशू आहे, त उन जे लाइ जेको आहे उन चयो त असीं पार्लिमानी कमेटी ठाहींदासीं। हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि दिलि चए थी, मां भले इहे मां जेको बि उनजो मफ़हूम वरितो न, पर पीपुल्स पार्टी खे इहो क्रेडिट वञे थो, माना उहो इशू खां लवाइनि कोन था। मूंखे यादि आहे 3 नवंबर ते जेको यौम तासीस जो जलसो थियो कोयटा में, मां उहो कवर पिया कयो। उन वक़्तु बि हालांकि उनखां पहिरें शरीफ़ ॿाहिरि बि विया हुआ, उन्हनि हुते पंहिंजो हिकिड़े होटल जे अंदरि वेही करे जेको आहे पंहिंजी जेको आहे इलेक्टेबल्स खां घुराए उन्हनि खां ऐलान कराया हुआ, पर उनजी भेट में पीपुल्स पार्टी वई, हुते जलसो कयईं, पोइ बिलावल साहिबु ऐं ज़रदारी साहिबु मुख़्तलिफ़ उन्हनि वटि विया, ऐं पोइ कुझु अनाउंसमेंट्स बि थियूं, पोइ उनखां पोइ फॉलोअप में वरी थियूं, ऐं आख़िरी त जेका तव्हां ॾिठी त अचानक जेको आहे पोइ बुगटी साहिबु जेको आहे उतां इंटीरियर मिनिस्ट्री छॾे अची टड़को कयो पीपुल्स पार्टी में। पर उन वक़्तु बि पीपुल्स पार्टी हिन एड्रेस खे ईअं न चयो त हिन खे सर्फ़ नज़र करे छॾियूं, नज़रअंदाज़ करे ॿियूं ॻाल्हियूं कयूं। पीपुल्स पार्टी जेके इशूज़ आहिनि उनखे एड्रेस करे थी, उन ते ॻाल्हाए थी, करे केतिरो थी सघे केतिरो। माना अॼु बि बिलावल साहिबु कोयटा में वञी जेका तव्हां पॉइंट आउट कयो, राइटली पॉइंट आउट कयो कि हुन मिसिंग पर्सन जे इशू खे ते ॻाल्हायो ऐं इहो चयूं त इहो इशू बलोचिस्तान जो आहे ऐं उन लाइ असां पार्लियामानी कमेटी ठाहे उन्हनि खे ॻोल्हींदासीं, उन सभिनी माण्हुनि खे। त हू इशू खां सर्फ़ नज़र नथा कनि, उनखे इग्नोर नथा कनि, इहा उनजी ख़ूबी आहे। इहो सुठी ॻाल्हि आहे, पर उन में जंहिं तरीक़े सां हू उनखे पीपुल्स पार्टी ॾिसे पई या जेको पीपुल्स पार्टी ॿुधायो थो वञे उहो डिफरेंट आहे। मिसाल जे तौर ते इहो आहे त बिलावल साहिबु चयो त इहो हिकिड़ो तकरारी मामिलो आहे, माना मिसिंग पर्सन्स वारो, माना उहे आहिनि या न आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेका उहा इहा आहे त भई किथे चयो त आहिनि या न आहिनि, तकरारी चयो आहे, मुतनाज़ आहे जेको आहे लफ़्ज़ आहे, उहो त अंगनि अखरनि जो तकरार आहे मतिलबु शुरू खां वठी। जॾहिं सुप्रीम कोर्ट जॾहिं पंहिंजो हू जेको आहे न, जॾहिं पंहिंजो ॾिसो हुन में जेको आहे जेको कॉन्टेक्स्ट जेको लफ़्ज़ आहिनि उहे इहे ई आहिनि, हुन में फिगर्स जो कोन्हे। ठीकु आहे, उहो जेको तव्हां था चओ उहो बि थी सघे थो।
ॿी न, पर ॻाल्हि मां चवां थो तकरार हिकिड़ो त रहियो आहे हमेशह। हा छाकाणि त जॾहिं मुशरफ जे वक़्त में जॾहिं पंहिंजो जस्टिस चौधरी जेको आहे इन ॻाल्हि खे खयो हुयो, उन वक़्तु बि इहो हुयो त भई उते जेको लिस्टूं जमा करायूं वियूं, पोइ जेको नैरेटिव जे अंदरि हुयो, उहो सॼो ख़ुदि जेको आहे मैंगल साहब जेके 6 नुक़्ता खया हुया सुप्रीम कोर्ट में विया हुया, उनमें बि हिकिड़ो नुक़्तो इहो हुयो। पोइ उन्हनि चयो त लिस्टूं ॾियो, पोइ जेको नैरेटिव में जेके नंबर ईंदो हुयो ऐं जॾहिं लिस्टुनि जो नंबर ईंदो हुयो उहो डिफरेंट हूंदो हुयो, पर रियासत जे इदारनि जे पारां उहो नंबर बिल्कुलु डिफरेंट ईंदो हुयो। सही था चओ। नंबर हिकु ॻाल्हि। ॿियो जेको हिन में तकरार आहे त रियासत जे पारां बार बार इहो चयो वञे थो त हीअ जेके मिसिंग पर्सन चवनि था, इहे दरअसल हुन पासे हलिया विया आहिनि, पहाड़नि ते चढ़ी विया आहिनि। इहे मिसिंग पर्सन असां वटि न आहिनि, इहे उन्ही खे जेको आहे था कनि, दरअसल उहे माण्हू पंहिंजा घर छॾे पहाड़नि ते चढ़ी माना हुननि सां विढ़ाकनि सां मिली विया आहिनि। त इहो बि हिकिड़ो नैरेटिव जो तकरार बि रहियो आहे। रियासत जा इदारा हिकिड़ो नैरेटिव था कनि, बलोच कॉम्प्रेस जेको आहे उहो ॿियो नैरेटिव था पेश कनि, उन हिसाब सां बि तकरार रहियो आहे। पर डोमिनेट जेको आहे नैरेटिव उहो त इहो ई आहे जेको बलोच नेशनलिस्टनि जो आहे। त हिननि ॿियो चयो त पार्लिमानी कमेटी, भई पार्लिमानी कमेटी त अॻे बि ठही हुई, पार्लिमानी कमेटी सेनेट में ठही, क़ौमी असेंबली में ठही, उनखां पोइ जेको आहे सो इन ते सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट ठाहियो न, कमीशन ठाही। तव्हांखे यादि आहे परवेज़ मुशर्रफ जी हिकिड़ी कमेटी ठाही हुई, वसीम सजाद, पंहिंजो शुजात हुसैन, मुशाहिद हुसैन सैयद, केॾा नाले वारा नाम कठिया माण्हू जेके आहिनि उहे थिया, ऐं बुगटी साहब सां उन्हनि जो मुज़ाकरात लॻभॻि उन्हनि कमेटी ऐं बुगटी साहब विच में मामला तय थी विया, कंक्लूड थिया, ठीकु आहे न। पर हाणे ज़ाहिर आहे जेको असुल में त ॻाल्हि आहे त जेके इहे कमेटियूं आहिनि उहे एम्पावर्ड केतिरियूं हुजनि। उहो आउं एग्ज़ैक्टली उहा ई शइ पियो चवां त हिकिड़ो त इहे अॻे ई हुयूं त हाणे एम्पावर्ड केतिरियूं आहिनि, इहो ॾाढो इम्पॉर्टेंट थी थो। ॿी जेका ॻाल्हि बिलावल साहिबु उते चई आहे उहा आहे त भई आउं थैंकफुल आहियां डॉक्टर मालिक जो, जंहिं जेको आहे सो हिमायत कई, हिमायत इन तरह सां कई जो हुन पंहिंजो कैंडिडेट कोन पुटअप कयो। ज़ाहिर डॉक्टर साहिब जी त पार्टी जो माण्हू मुंहिंजे ख़्याल में 4 आहिनि, ऐं जेकॾहिं हिकिड़ी जेका रिज़र्व सीट आहे पोइ शायदि 5 थी वञा, त उन पोज़ीशन में कोन्हे। हिननि त असुल में इन सॼे प्रोसेस जो ई बाइकाट कयो, त उहो बहरहाल हिकिड़ो जेकॾहिं बिलावल साहिबु हुनखे ईअं वरितो आहे, दैट मे बी, इहो बि थी सघे थो। उहो थी सघे थो का बैकग्राउंड का विच में को उहो थियो हुजे, ख़्यालनि जो पंहिंजो का हिक ॿिए खे मैसेजिंग थी हुजे, जंहिंजे बुनियाद ते उन खणी डॉक्टर मालिक उनखे ऑनर कयो हुजे, ऐं उनजे लाइ ही ॾाढो इम्पॉर्टेंट जुमिलो। छाकाणि त 3 नंबर जेका आहे PML पीपल्स पार्टी खां पोइ जेकॾहिं वॾी पार्टी आहे उहा आहे JUI। त JUI जो शुक्रिया अदा करण जे बजाय जेकॾहिं डॉक्टर मालिक जो शुक्रिया अदा कयो वियो आहे त मतिलबु का मैसेज न, पर थी सघे थो उन्हनि जी का कम्युनिकेशन हिक ॿिए सां थी हुजे ॿिन्ही पार्टियुनि उहो त पॉलिटिकल पार्टियुनि में पॉलिटिकल माण्हुनि में थींदो आहे, पर उन खां वॾो जेको जुमिलो आहे उहो जेको इहो आहे त असीं कोशिशि कंदासीं त बलूचिस्तान जा अवाम वधीक क़ुर्बानियूं न ॾे। हीउ ॾाढो वॾो जुमिलो आहे, ऐं लेटेस्ट होप इहो जेकॾहिं थी थो वञे त पोइ त हिकिड़ी वॾी ॻाल्हि थींदी। ऐं सम्झा इहो बिलावल साहिब जो ई आहे। यस, हाणे पार्ट ॿियो जेको की हुनजो आहे नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं, उहो हिकिड़ो ॿियो मौज़ू खणंदासूं, उहो पाकिस्तान जे अंदरि वज़ीर आज़म ऐं सदर जी चूंड जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उन ते गुफ़्तगू करण खां पहिरियों वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ वठी हिन गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदा असां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, अजत प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते। ऐं सुभाणे पाकिस्तान जे अंदरि नए वज़ीर अज़म जी चूंड थिए पई, उन चूंड जे लाइ जिते जेका हिन वक़्तु हुकूमती इतिहाद आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ऐं मुत्तहिदा क़ौम मूवमेंट ऐं काफ लीग शामिल आहिनि, उन्हनि जे पारां मियां शहबाज शरीफ़ साहब खे अनाउंस कयो वियो आहे उम्मीदवार। त ॿिए तरफ़ जेको आहे सुन्नी इतिहाद काउंसिल यानी PTI, उन सां गॾु जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, जंहिंमें महमूद ख़ान अचकज़ई साहब जी पार्टी आहे, मौलाना फज़लुर रहमान साहब त अञा पंहिंजी पोज़ीशन वाज़े न कई आहे, उनजो चवणु अञा त इहो आहे त हू इन तरह जे कंहिं बि अमल जो हिसो न थींदो। बहरहाल अपोज़िशन जे पारां उमर अयूब जेको आहे उहो उम्मीदवार आहे, सुभाणे उहो मुक़ाबिलो थींदो। पर उन सां गॾोगॾु ॿी दिलचस्प सूरत हाल इहा थी आहे त मुल्क जे सदर जी चूंड जे हवाले सां जिते हुकूमती जेको आहे इतिहाद आहे उनजे पारां आसिफ अली ज़रदारी साहब खे गॾियल उम्मीदवार तौरु नामज़द कयो वियो आहे, उते महमूद ख़ान अचकज़ई अचानक नमूदार थिया आहिनि ऐं हू सदारती चूंड जे लाइ उन पंहिंजो पाण खे जेको आहे उम्मीदवार तौरु पेश कयो आहे। हुननि जी मुलाक़ात बि थी आहे मौलाना फज़लुर रहमान साहब सां, ऐं उनखे उन गुज़ारिश कई आहे त हू उनखे
वोट कराए सदारती चूंड जे हवाले सां। हीउ जेके नओं मरहलो आहे हुकूमत साज़ी जो हवाले सां ॾिसो वञे त जेको आख़िरी मरहलो आहे, वफ़ाक़ जे अंदरि जेके ॿ इंतिहाई अहम पोज़ीशन्स आहिनि, हिकिड़े हेड ऑफ द गवर्नमेंट ऐं ॿियो हेड ऑफ द स्टेट, ॿई जेके उहिदा आहिनि उहे भरिजण वञनि पिया ऐं हिकिड़ी चूंड सुभाणे थींदी, ॿी चूंड जेका 9 तारीख़ ते थींदी, उन ते गुफ़्तगू कंदासूं। सोहेल सांगी साहिब असां गॾु आहिनि। सांगी साहिब, हीअ जेके सूरताल दिलचस्प थी वई आहे। हा, इहो मुंहिंजे ख़्याल में वज़ीर अज़म जी चूंड में मियां शहबाज़ शरीफ़ जे लाइ त को मतिलबु हाणे जेका सिचुएशन बीठी उन में त इहो त हू त थी वेंदो, को कोन्हे। उन में जेको लॻो पए मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी जेके क्लिप्स हलिया पई, त उन में लॻो पियो ॾाढो हिकिड़ो पुरएतमाद आहे, इहो सभु जंहिंखे चइबो आहे ख़ैर सां थी वियो, त उहो लॻे पियो। अच्छा, हिन खां वधीक जेको दिलचस्प आहे उहो आहे जीअं तव्हां ॿुधायो पए त महमूद ख़ान अचकज़ई साहिब जो जेको एंट्री आहे, ऐं उहा एंट्री बि अहिड़े मौक़े ते आहे जेका हुनजी कल्ह वारी स्पीच हुई क़ौमी असेंबली में, तमामु अहम बि ऐं तमामु सख़्तु बि, ॿई शयूं हुयूं। त उहो हिकिड़ी हुई, उनखां पोइ जो हाणे हीउ मैदान में लथो आहे। महमूद ख़ान अचकज़ई साहिबु इहो बलूचिस्तान वारे पासे ते पंहिंजो जेको तक आहे, पंहिंजा उते पार्टी ईंदी आहे, उते चूंडुनि में बीठो हुयो ऐं उन में को ख़ासि न कामयाबी हासिलु करे सघियो। पोइ जेको एहतिजाज थियो पिए चइनि पार्टियुनि वारो, उन में हिन जी पार्टी बि शामिलु हुई। अच्छा, महमूद अचकज़ई साहिबु असुल में पंहिंजे पोएं बैकग्राउंड में 90 खां वठी यको जेको आहे सो नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी सभिनी सां गॾु रहियो आहे। अचकज़ई साहिबु पाण सिंध में बि ज़ाहिर ॼातल सुञातल आहे, पूनम ऐं हिननि सभिनी जेके पंहिंजा मुंहिंजो सां गॾु कमु थियल आहे पूनम जे ॾींहं। हा, त उन में रहियो आहे। हुनजी हिकिड़ी सिंध में बि हिकिड़ी पंहिंजे लेखे हू आहे। बल्कि हिते कराची जे अंदरि ऐं ज़रई यूनिवर्सिटी जे अंदरि हिन जेका स्टूडेंट विंग आहे उनजो चङो ख़ासो हो। हैदराबाद जे अंदरि बि ख़ुदि जेका पश्तून आबादियूं आहिनि उनमें पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जो सुठी तंज़ीमी सघ बि सुठी आहे। हा, त उहो हिकिड़ो मूं चयो त सिंध में बि उनजो नालो, उन जेके बि उनजी आहे पोज़ीशन या जेको प्रोफाइल उहो ॼातल सुञातल आहे। त हीअ सदाईं जेको ॻाल्हाईंदो रहियो एंटी एस्टेब्लिशमेंट, ऐं हिते वॾा वॾा सख़्तु क़िस्म जा बयान बि, असेंबली में तक़रीरूं बि, हाणे वरी थियो त हाणे हीउ आयो आहे, हुनखे प्रपोज़ कयो आहे इन PTI जे दोस्तनि जेके सुन्नी इताद काउंसिल में हिननि कयो आहे। हाणे हीउ हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट सुवालु आहे। हूं त ज़ाहिर ते जेको बज़ाहिर लॻे थो त उन में जेको हुकूमती इताद आहे हुन वटि वोटनि जो अंगु वधीक आहे, जेको बज़ाहिर लॻे थो। हालांकि जेके सेनेट में जेके 10 खनि सीटूं ख़ाली आहिनि, उन जो हूं मजमूई तौर ते नुक़सानु जेको आहे उहो इन हुकूमती इताद खे या ज़रदारी साहिब खे पवे थो, छाकाणि उहे सभु जूं सभु जेके सीटूं आहिनि उहे बेसिकली पीपल्स पार्टी या नून लीग जूं हुयूं जेके ख़ाली थी वयूं आहिनि। पर ज़रदारी साहिब बि पुरएतमाद आहे, छाकाणि त जेकॾहिं इहा ख़बर न हुजे हा ज़रदारी साहिब जा महताब ॾहर वारी, पंहिंजो निसार खोड़े साहिब वारी ख़ाली न कराया, त इन करे हू त पुरएतमाद। पर मूं इहो पियो चयो त हिन हिकिड़ो इहो मैसेज ॾिनो आहे त जेको PTI आहे उहो एस्टेब्लिशमेंट खे वधीक जेको आहे सो टफ टाइम ॾियण जी कोशिशि करे थी, जेको पंहिंजी पर में उहो इन जे करे बि त भई हो हिकिड़ो त उन्हनि वॾो डिसीजन वरितो आहे त असीं सिस्टम जो पार्ट आहियूं। इहो पुराणी वारी जेका स्ट्रेटेजी आहे त उन खां असेंबली खां ॿाहिरि अचो, असेंबली खां ॿाहिरि गोड़ करे, उहो न, सिस्टम जो पार्ट थी करे, सिस्टम जो पार्ट थी करे उते जेको बि जिदोजहद कजे, जेको बि तरीक़ो अख़्तियार कजे उहो कजे। अच्छा, PTI वटि जेके अॻे जेको बि हिन सुन्नी तहरीक में हिन सुन्नी इताद काउंसिल में जेके शामिलु थिया आहिनि उहे या बैरिस्टर गोहर, उन एॾो को पॉलिटिकल उनते एक्सपीरियंस हूंदो, पर जीअं हिन जो महमूद ख़ान अचकज़ई साहिब जो आहे एतिरो उन्हनि जो प्रोफाइल बि कोन्हे, उहो उन्हनि खे एक्सपीरियंस बि कोन्हे, ऐं जेको सभिनी सर्किल्स में जेका ॼाण सुञाण से आहे उहा तमामु वॾी आहे। हाणे इन में जेकॾहिं हीअ PTI जेकॾहिं इहो करे थी त न असां एस्टेब्लिशमेंट जे हर क़दम खे ब्लॉक कंदासीं, उन में जेको मैसेज वञे थो त उहो हिकिड़ो इहो मैसेज बीहे थो जंहिंमें ब्लॉक माना छा कंदा? ब्लॉक करण जो मतिलबु तव्हां उम्मीदवार बीहारियो, मां तव्हांखे ॿुधायां बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे, जॾहिं 17 सीटूं हुयूं तॾहिं आफ्ताब शाह मिराणी खे उम्मीदवार कयो हुई, भई त असांजो प्राइम मिनिस्टर जो कैंडिडेट आफ्ताब शाह मिराणी। पार्ट ऑफ द प्रोसेस थियण
इहो बिलोंग करणु आहे, इट इज़ गुड थिंग, इट इज़ बिल्कुलु, न पॉजिटिव साइड। आउं सिर्फ़ु उन जो जेको कैंडिडेचर आहे उन जी ॻाल्हि थो करियां। कैंडिडेचर जेका हिन जी आहे जीअं महमूद खान अचकज़ई साहिबु आहे, इहो ऐं इन जेको ॿियो को माण्हू अचे हा त देट मेक्स सम डिफरेंस। ॾिसो सदारती चूंड जे लाइ जेके माण्हू मिसाल तौरु ॾिसजे त या मौलाना फज़लुर रहमान या इन स्ट्रेचर जा माण्हू, फज़लुर रहमान साहिबु अॻे बि उम्मीदवार रही चुका आहिनि ऐं उनखां पोइ महमूद खान जो बि उहो प्रोफाइल आहे जो सदारती उन जे लाइ उहो थिए थी। ऐं जॾहिं बि असां ॾिसंदा आहियूं त अपोज़िशन जॾहिं बि उन में हूंदी आहे, कमज़ोर पोज़ीशन में हूंदी आहे, ज़ाहिर अपोज़िशन इन जे लाइ हूंदी आहे जो उहो कमज़ोर पोज़ीशन में अददी हिसाब सां, त तंहिंजे करे पोइ उन जो इहो हूंदो आहे त उहो नालो वॾो आणींदा आहिनि, इहो उहो बैलेंस थींदो आहे त भई नालो असांजो वॾो आहे, असांजो उम्मीदवार एॾो जेको आहे पंहिंजो उहो आहे, ठीकु आहे न। जीअं कंहिं ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त इन्हनि पंहिंजो जेको आहे अपोज़िशन जेको आहे PTI जी जॾहिं हुकूमत हुई तॾहिं सेनेट चेयरमैन लाइ पंहिंजो गौस बख्श बिज़नजी साहिब जो फर्ज़न जेको आहे हासिल बिज़नजी साहिब खे हुननि लाथो हुओ, त उहो बि हालांकि उन वक़्तु हुन वटि नंबर बि हुया पर उहो नंबर जॾहिं अंदरि विया उहो नंबर जेको आहे उहे न रहिया वञी। जीअं पंहिंजो गिलानी साहिब खे बीहारियो पीपुल्स पार्टी, उन वक़्तु बि नंबर पूरा हुया पर जॾहिं नंबर अंदरि विया हॉल जे अंदरि, हॉल खां ॿाहिरि ते नंबर पूरा हुया, जॾहिं हॉल जे अंदरि विया उते मैजिक थी वियो ऐं उते पोइ ॾिठो त पोइ कुझु पंहिंजो वोट ख़ारिज बि थिया ऐं पोइ उहो थियो। त मुंहिंजे हिसाब सां त हीउ जेको अमल आहे इहो इन हवाले सां त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे त इहा जेका इलेक्टोरल प्रोसेस आहे उहो तमामु इम्पोर्टेंट आहे, ठीकु आहे न, पर उनखां जेको वॾी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त जेका नई अलाइनमेंट थिए पई ऐं जेको असांजे प्रोग्राम जो अॼु टियों नुक़्तो आहे उहो हाणे ही जेको बि तहरीक हलाइण जो या माण्हुनि खे साईं हिकिड़ो वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी मुंहिंजे ख़्याल में हीउ जेको टियों मौज़ू आहे त तफ़सीली गुफ़्तगू कंदा नाज़रीन वठूं था वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं उन सां गॾु रहजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे सियासी मंज़रनामे ते। असद कैसर साहिब जी असां तव्हांखे गुफ़्तगू ॿुधाई जेका हुन पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरां कई ऐं जंहिंमें हुनजो चवणु इहो त हाणे PTI जेका आहे उहा मुल्कगीर इतिहाद लाइ कोशिशूं वठंदी ऐं हिन इलेक्शन जे हवाले सां बक़ौर हुनजे जेको इहो मैंडेट आहे, इहो जाली मैंडेट आहे, हिन जे ख़िलाफ़ु जिन बि धुरियुनि खे ख़दशात आहिनि उन सभिनी धुरियुनि खे गॾाए हू मुल्कगीर जेको आहे पंहिंजो इतिहाद ठाहींदा ऐं हुनजो चवणु इहो त अवाम में वेंदा ऐं हिन सिस्टम खे हलणु न ॾींदा। सानी साहिबु इहो ॾाढो अहम आहे। असुल में हाणे शयूं सभु वञनि पियूं हिकिड़े नई, जीअं तव्हां सवेल ॻाल्हि कई त नई हिकिड़ी अलाइनमेंट ॾे, नई धड़ेबंदी सफ़बंदी जेका थींदी आहे, पोलराइज़ेशन आहे, उन तरफ़ वञनि पियूं। उन में केरु किथे थो बीहे, कंहिंखे किथे बीहारणो आहे, उहे सभु शयूं थियनि पियूं। त इहो हिकिड़ो पासो त थी वियो त भई केरु जेको आहे सो इन हुकूमत इतिहाद जो हिसो आहे, बाक़ाइदे हिसो आहे या बेक़ाइदे अणसीधी तरह हिसो आहे, उहो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते थिए थो, उहो आहे। हाणे ॿियो जेको पासो रहियल हो जेको मुख़ालिफ़ धुर वारो आहे, अपोज़िशन वारा, उन में पहिरियों मरहल त इहो थियो त भई ठीकु आहे PTI पंहिंजा माण्हू सुन्नी इतिहाद काउंसिल में उन में विया, उहो सॼो कयो। हाणे जेको थियो आहे उहो उनजो इहो त पियो लॻे त भई महमूद अचकज़ई साहिबु, मौलाना फज़लुर रहमान साहिबु ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल या PTI इहे जेके आहिनि से गॾु थिया आहिनि। हाणे इन सॼे में मतिलबु हूं त जेको हींअर कॉल ॾिनी आहे उहो ठीकु आहे, उनखे पाण पोइ था ॻाल्हायूं। असुल में इहो पियो लॻे त जहिड़ो करे इहो जेको उते कयो पियो वञे, हिते पाण खे बि उनजो इज़हार मिलियो त हीउ जेको पख़्तून जेको बुनियादु आहे उहो हिकिड़ो बुनियादु थिए इन जो, पख़्तून रिलेटेड जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे सभु उन में अचनि, उनजी जेका हिन वक़्तु ताईं जेको उनजो आहे। ऐं ANP रहियल आहे, उहे जेके आहिनि शेरपाव साहिब जी पार्टी, शेरपाव साहिबु ठीकु आहे, उहो बि अची वेंदो, को उहो एॾो को मुंहिंजे ख़्याल में इशू ऐं पंहिंजो हू जेको आहे पंहिंजो वज़ीरिस्तान वारा जेके ॿ जुदा थी विया आहिनि, अली वज़ीर ऐं पंहिंजो मोहसिन दावड़ वारा, हा उहे आहिनि, या उतां खां उस्मान काकड़ वारो जो पुटु, हा जेको आहे पंहिंजो खुशहाल काकड़। त मुंहिंजे ख़्याल में इहे जेके ॿिए मरहले में थी सघा। हीअ त हिन वक़्तु जेको मरहलो आहे, तव्हां चओ था पिया त जेको आहे जेका महमूद खान अचकज़ई जा जेके पार्टनर हिन एहतिजाज में, जंहिंमें BNP आहे, नेशनल पार्टी आहे, हज़ारा डेमोक्रेटिक पार्टी आहे, जेके नॉन पश्तून आहिनि
ऐं 2 बलोच पार्टियूं आहिनि, हिकिड़ी जेका हज़ारा जेको आहे उहो पंहिंजो पार्टी आहे, डेमोक्रेट पार्टी। ठीकु आहे न, पर हज़ारा कम्युनिटी खे रिप्रेज़ेंटेटिव आहे न, हू बलोचनि जा रिप्रेज़ेंटेटिव पाण खे सॾाइनि था, हू त उहे नॉन पश्तून आहिनि। ऐं बलोचिस्तान जे अंदरि जेका क़ौम पर सियासत जेका नॉन पश्तून पॉलिटिक्स आहे उन जा रिप्रेज़ेंटेटिव उहे दे विल बी द पार्ट ऑफ इट और नॉट? न, मूंखे कोन थो लॻे, छाकाणि जो हाणे तव्हां अॼु बिलाल साहब वारी तक़रीर जेको ॻाल्हायो आहे प्रेस सां पिया ॻाल्हायो, हुन में हुन चयो आहे त आउं शुक्रगुज़ार आहियां डॉक्टर मालिक जो, जंहिंजो तव्हां बि चयो पिया त इहे जेके थींदा आहिनि, त माने त हू एज़ इफ इन जो डॉक्टर मालिक जी वरी पीपल्स पार्टी खां वधीक वेझड़ाई घणी नवाज़ लीग सां आहे, नवाज़ लीग सां उहो बिल्कुलु आहे, त पर हुन इहो चयो आहे, त इन करे इहो को उहो थींदे मूंखे कोन थो लॻे। ही वधीक थींदे लॻे त शुरूआती तौर मेंगल साहब जो छा चवंदो? मेंगल साहब छाकाणि त नाराज़ आहे जेको हुते पंहिंजो जेको आहे ख़ुददार जे अंदरि पीपल्स पार्टी जेका हुते सनाउल्ला ज़हरी साहब जेको आहे उहो उनजो इलाइक़ो बि उहो आहे, उनखां पोइ ॿिया बि हुनखे ख़दशा थिया। मेंगल साहब त पंहिंजी सूबाई असेंबली वारी सीट छॾी न, क़ौमी असेंबली में कसम खईं त ही सूबाई असेंबली में त मेंगल साहब जो को बि हाणे रिप्रेज़ेंटेटिव आहे कोन, त मेंगल साहब हाणे बिल्कुलु हिकिड़ो न न मां चवां थो हिन इतिहाद जो जेको आहे जेको तव्हां चओ था आउं चवां हिन मरहले ते न आहे, अच्छा हिन अॻिते ॿिए मरहले ते थी सघे। हिन जेको पहिरियों मरहलो आहे इहो जेको आहे मूंखे बिल्कुलु हिकिड़ी पख्तून नेशनलिज़म चओ, जेको फ्लेवर चओ, जेको बि उन जे तहत थिए थो, छाकाणि जो हाणे इहे टई पार्टियूं PTI मौलाना फज़लुर रहमान जी JUI ऐं पख्तूनख्वा अवामी मिली पार्टी अचकज़ई साहब जी, इहे पार्टियूं हिक ॿिए जे एॾो हू न रहियूं आहिनि, सवाइ मौलाना साहब जे, जेको हाणे जॾहिं मौलाना साहब इलेक्शन बीठो न, पर सभु गॾु रहियूं न साईं, न PTI त कोन हुई, गॾु रहियूं न, किथे रहे? मां तव्हांखे ॿुधायां थो, हा ॿुधायो, मे बि मां तव्हांखे थोरो तारीख़, तव्हां जो नौजवान आहियो, असां थोरा पोड़ा माण्हू असां थोरी तारीख़ सही आहे, सही आहे। तव्हांखे यादि आहे त लंडन में जॾहिं पंहिंजो ARD जे प्लेटफॉर्म ते कॉन्फ्रेंस सॾाई वई हुई, उनखां पोइ उते ARD नवाज़ शरीफ़ टोड़े छॾी हुई ऐं उते हुननि APDM ठाही हुई, ऑल पाकिस्तान डेमोक्रेटिक, पोइ नवाज़ शरीफ़ साहब पलीजो साहब अयाज़ लतीफ़ ऐं डॉक्टर कादिर मक्सी वारा जेको विया हुया, पोइ उन APDM जेका हुई उन में जिते पंहिंजो काज़ी हुसैन अहमद साहब बि हो, महमूद ख़ान अचकज़ई साहब बि हुयो, इमरान ख़ान साहब बि हुयो, इहे सभु पार्टियूं APDM में हुयूं ऐं नतीजे तौर ते इन्हनि सभिनी पार्टियुनि इलेक्शन जो बाइकॉट कयो हुयो। APDM जो फ़ैसिलो त असां इलेक्शन में हिसो न वठंदासीं। पोइ बीबी साहिबा जेका रिकनसिलेशन जी पॉलिसी जे तहत जेको वापसी जो रस्तो ठाहियो, उन में बीबी साहिबा सिर्फ़ु पंहिंजे लाइ न ठाहियो, छाकाणि त COD अॻे थी चुको हुयो, त बीबी साहिबा उन ते नवाज़ शरीफ़ साहब खे बि राज़ी कयो त तव्हां इलेक्शन में न वेंदो त ही नंढड़ियूं पार्टियूं इहो अफोर्ड करे सघनि थियूं पियूं, पर असां इहो हिकु दफ़ो तजुर्बो कयोसीं 85 वारो, उनखां पोइ नवाज़ शरीफ़ साहब खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। पोइ बीबी साहिबा उन प्रोसेस जे अंदरि जिते पंहिंजे लाइ रस्तो ठाहियो उते नवाज़ शरीफ़ साहब लाइ बि रस्तो ठाहियो, जेको प्रोग्राम जे इंट्रो में मूं ॻाल्हि कई हुई, त उहो जेको हुयो इमरान ख़ान, काज़ी हुसैन अहमद, महमूद ख़ान अचकज़ई, फज़लुर रहमान साहब, इहे सभु जेके आहिनि गॾु हुया। तव्हां ठीकु चवंदा हूंदव, त हिन में असुलु शइ आहे त हिन वक़्तु उहो बिल्कुलु हिकिड़ी डिफरेंट शइ, उहे जेके उते माण्हू गॾु थिया पए, उहो पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून जी जेका बि अम्ब्रेला हुई छटी उनजे हेठां थिया आहे। हिन वक़्तु इन्हनि पंहिंजी छटी अलॻि ठाही आहे, ही उन जे हेठि गॾु करण था चाहिनि, उन जे हेठि उहो एलिमेंट जेको हिते हुजे। मिसाल तौर ते पाण जॾहिं हिते एंटी कालाबाग डैम या ग्रेटर थर कैनाल लाइ पाण कंदा हुआसीं, त उन सॼे में पीपल्स पार्टी हिते पंहिंजूं क़ौम पर्स जेके बि दूरियूं सिंध जूं, त उहो पाण हीअं कंदा हुआसीं। अच्छा, इहो पर अॻिते हली पाण खे इन MRD जी तहरीक में बि हिकिड़ो थियो ऐं उन खे मतिलबु पाकिस्तान में त के अमरा अञा ताईं बि चवंदा भई इहो MRD जेका सिंधियुनि जी तहरीक हुई, त मतिलबु हीउ हिकिड़ो आहे, थींदो आहे, त इहो जेको उनजो हार्ड कोर वञी बीहंदो, उहो इहो बीहंदो। उन में मूंखे अलाए छो लॻे थो त हाणे सुभाणे परीं ताईं इहो मौलाना सराज साहब जमात इस्लामी हू बि इन में अची वेंदो, हीउ जेको महमूद ख़ान अचकज़ई ऐं मौलाना फज़लुर रहमान वारो जेको इहो सॼो ट्रायंगल आहे, इन में अची वेंदो ऐं हू बि हुनजो जेको मुतालबा आहे, माना लीडरशिप हूंदी, माना जेका लीडर सभु हूंदा, महमूद ख़ान, इमरान ख़ान, फज़लुर रहमान, सिराज, इहे सभु जेके आहिनि पश्तून हूंदा, बिल्कुलु, पर उनमें ज़ाहिर जॾहिं इहे सभु ईंदा त पोइ कराची बि ऑपरेटिव थींदो, पोइ त ज़ाहिर पंजाब बि ऑपरेटिव थींदो, बिल्कुलु ख़तमु थियो, आख़िर मौलाना साहब अचे पियो कराची, मौलाना साहब पहुची विया आहिनि, पर प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो,
पोइ मौलाना साहब ते सुभाणे ॻाल्हाईंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी मुल्क जे सियासी मंज़रनामे जे अहम डेवलपमेंट्स ते। सुभाणे यकीनी तौर ते अहम ॾींहुं पाकिस्तान जी तारीख़ में हूं त रूटीन जी ॻाल्हि आहे, पर नए वज़ीर अज़म जी चूंड थिए पई। उन हवाले सां हिकिड़ो माइलस्टोन आहे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच, असांजे एनालिस्ट साईं सोहेल सांग साहब खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।